अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। इस्लामाबाद ऐं रावलपिंडीअ में तूफ़ानी बरसातुनि खां पोइ ॿोॾि जहिड़ी सूरत हाल। मुल्की राजधानीअ वारे शहर जे मुख़्तलिफ़ सेक्टर्स में रोड रस्ता तलाउ बणिजण सबबि केतिरियूं ई गाॾियूं लुड़ी वयूं। A11 में घर अंदरि पाणी दाख़िल थियण सबबि औरत मासूम ॿारड़ीअ समेत ॿुॾी फोत, 3 ॿारनि खे बचायो वियो। रावलपिंडीअ जे नालालय में चढ़ खां पोइ किनारे वारे दुकाननि खे ख़ाली कराइण जी हिदायत। पाक फ़ौज जे जवाननि पहुची सिविल इंतिज़ामिया सां गॾु इमदादी कार्रवायूं शुरू करे छॾियूं। इस्लामाबाद में ककर फाटा या चौमासे जी बरसाति पई। मौसमियात खाते ऐं DC इस्लामाबाद जे मौक़िफ़ में तज़ाद। DC हमज़ा शफ़क़त जो मौक़िफ़ आहे त क्लाउड बस्ट थियण सबबि इस्लामाबाद ऐं रावलपिंडीअ में ॿोॾि जहिड़ी सूरत हाल पैदा थी। मौसमियात खाते जो मौक़िफ़ आहे त ककर फाटण वारो मौक़िफ़ दुरुस्त न आहे। चौमासे जो वसकारो पियो, ॿिन्ही शहरनि में 145 मिलीमीटर बरसाति पई। रावलपिंडीअ जे नालालय में ॿोॾि वारी सूरत हाल खां पोइ घरू वज़ीर शेख रशीद जो दौरो। घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त नाले ते माण्हुनि कब्ज़ा करे वरिता आहिनि। वासा समेत रेस्क्यू इदारा, पुलिस, फ़ौज ऐं मकानी इंतिज़ामिया मौजूदु आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त नालालय मनसूबा शुरू कयो वियो हो त उहो 26 अरब रुपयनि जो मनसूबो हुयो, हाणे 90 अरब ताईं पहुची वियो आहे। नालालय पिंडीअ जो वाहिद वॾो मसाइलो आहे जंहिंजो जल्द हल करे वठंदासीं। तरबेला डैम जा स्पेल वेस खोले ईंदड़ 24 कलाकनि दौरान सिंधु दरिया खे 1.5 खां पौणा 4 लख क्यूसेक पाणी छोड़ करण जो फ़ैसिलो। सिंधुअ में नंढी ॿोॾि जो इम्कान। तरबेला इख़्तियारनि खे लेटर लिखी आगाह कयो आहे त पाणीअ जे छोड़ सबबि सिंधुअ में नंढी ॿोॾि वारी सूरत हाल पैदा थी सघे थी, जंहिं लाइ अॻुवाट उपाउ वरिता वञनि। सिंध जी राजधानी कराचीअ में कोरोना सूरत हाल ख़तरनाक शक्ल इख़्तियार करे वरिती। शहर जूं अक्सर सरकारी तोड़े निजी अस्पतालूं कोरोना मरीज़नि सां भरिजी वयूं। इस्पताल इंतिज़ामिया पारां बेड्स खुटी वञण सबबि वधीक मरीज़ दाख़िल करण खां इनकार। मस्बत केसेस जी शरह 26% खां वधी वई। मुल्क में कोरोना वायरस वधीक 44 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। 4119 नवां केसेस बि रिपोर्ट। कोरोना सबबि फोत थियलनि जो तइदादु वधी 23,131 ऐं मुतासिरनि जो मजमूई तइदादु 10,15,827 थी वियो। डॉक्टर अरबाब गुलाम रहीम वज़ीर आज़म जो सिंध अफेयर्स बाबति ख़ासि मुआविन मुक़ररु। संदसि मुक़ररी एज़ाज़ी बुनियाद ते कई वई। नोटिफिकेशन जारी। अरबाब गुलाम रहीम कुझु ॾींहं अॻु वज़ीर आज़म इमरान ख़ान सां मुलाक़ात खां पोइ PTI में शामिल थियण जो ऐलान कयो हुयो। सिंध में पीपल्स पार्टीअ खे टफ टाइम ॾियण लाइ खेसि ख़ासि मुआविन मुक़ररु कयो वियो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त सिंध जो अवाम तब्दीली चाहे थो ऐं ईंदड़ चूंडुनि में हितां जे अवाम जो फ़ैसिलो मुख़्तलिफ़ हूंदो। सिंध जे माण्हुनि मूजिबि हुकुमराननि ते एतमाद कयो, पर हाणे सिंध वासी पीपल्स पार्टीअ मां तंग अची चुका आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ख़िलाफ़ नूरियाबाद पावर प्लांट केस में फ़र्दे जुर्म लागू न थी सघियो। फ़र्दे जुर्म लाइ 6 सेप्टेम्बर जी नई तारीख़ मुक़ररु। वॾे वज़ीर ऐं ॿियनि खां हाज़िरी लॻाई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आज़ाद कश्मीर में पीपल्स पार्टी अॻवान चौधरी यासीन खे सियासी इंतकाम जो निशानो बणाइण जी मज़म्मत कंदे चयो आहे त कातिलाणो हमिलो बि चौधरी यासीन ते थियो ऐं FIR बि संदसि ख़िलाफ़ दाख़िल कराई वई। असांजे कारकुननि जे ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई जो सिलसिलो न ख़तमु थियो त एहतिजाज जी मां पाण सरबराही कंदुसि। पिथोरो जी अदालत पीपल्स पार्टी MNA अमीर अली शाह जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। अदालत नंढी चूंड दौरान क़तल थियल पीपल्स पार्टी अॻवान शौकत समो जे केस में अमीर अली शाह जा गिरफ़्तारी वारंट जारी कया। असिस्टेंट कमिश्नर नवाब शाह अब्दुल कदीर गुजर सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी डिवीज़न इंचार्ज अली हमज़ा पारां अवामी शिकायतुनि ते शहर अंदरि गैर मयारी खीर विकिरो कंदड़ दुकाननि मनोआबाद में सुभान डेयरी, बिलाल डेयरी ऐं राव राजपूत डेयरी, जॾहिं त एसरपुर में राजपूत डेयरी, जमी डेयरी ऐं ॿियनि दुकाननि ते ओचिता छापा हणी खेनि खीर जो चकास कयो ऐं खीर में केमिकल शामिल हुजण करे दुकानदारनि ख़िलाफ़ ॾंड हयो ऐं केमिकल मिलियल खीर 600 लीटर खीर ज़ाया करे छॾियो।
शोएब अली उमराणी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।